जीए सिंध क़ौमी महाज़ जे मरकज़ी सर ते सेनीवा चौक सकरण ते हिकु अज़ीम शान एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी ग़ुलाम मुस्तफ़ा ज़ौर, मोरड़ो मीर बहर, बरकत जलबाणी कुर्बान ऐं कामरेड इलियास जोणे जो करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त मासूम पीरिया कुमारी ऐं उजाला सोलंकी जी अञा ताईं बाज़ियाबी न थियण हुकुमराननि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी नाअहली जो सबूत आहे। हिननि वधीक चयो त जलालपुर में नवां कैनाल ठाहे सिंध जे पाणी ते धाणो हणण जी साज़िश कई पई वञे, जंहिंखे सिंध जो अवाम ऐं जसकम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। अॻुवाणनि मुतालबो कयो त मासूम पीरिया कुमारी ऐं उजाला सोलंकी खे फौरी तौर बाज़ियाब करे वञे, जलालपुर कैनाल जी तामीर जो मंसूबो फौरी तौर बंदि कयो वञे। हिननि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदन मुतालबा न मञिया विया त एहतिजाजी तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। क़ौमी महाज़ चेयरमैन मोहतरम इमरान ख़ान कुरैशी सदते समूरी सिंध के अंदर कराची का कश्मीर ताईं मुतालबो खणी निकिता आहियूं त सिंधु दरिया ते को बि कैनाल मंज़ूर न आहे ऐं धोखे सां जेको जलालपुर कैनाल वहायो वियो आहे, असां उनजी बि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं चऊं था ये समूरा कैनाल बंद कया वञनि। ॿी सूरत में सिंध अॻे खां सख़्त रद्द अमल ॾींदी ऐं पोइ शायदि हालतूं तव्हांजे हथ में न रहनि। ॿियो असांजो मुतालबो आहे त सिंध मां जेकी बि खंभे गुम कयल मासूम ॿार आहिनि उन्हनि खे आज़ादु करायो वञे। असां आला दिलिया इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खे अपील था कयूं बराए करम नोटिस वठी मासूम ॿारनि खे जल्द खां जल्द बाज़ाब करायो। जीए सिंध क़ौमी महाज़ मरकज़ी सॾ ते तालके सकण जे तरफ़ां अॼोको जेको एहतिजाज आहे उहो आहे जेको 5-6 सालनि खां वठी मासूम नियाणी प्रिया कुमारी गुम आहे ऐं सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। पर हिते जे हुक्मरान हिते जे ऐवाननि में बि हुन मासूम नियाणी जे लाइ को बि आवाज़ न पियो उथारे वञे, न ई हुनजे लाइ को तहरीको ॾिनो। वरी साल ॾेढ में मासूम नियाणी उजाला सोलंकी बि हितां गुम थी वई। उन खां पोइ केतिरा ई मासूम ॿार हिते अॻुवाट थियनि पिया, पर हिते जी इंतिज़ामिया हिते जे हुक्मरान उन्हनि जे लाइ को बि तदारक न पिया कनि, न ई उन्हनि खे ॻोल्हे आज़ादु कयो पियो वञे। सरापा एहतिजाज जे बावजूदि हिननि खे को बि नथो थिए। उन खां पोइ पंजाब जो मुसलसिल सिंधु दरिया ते धाड़ो आहे। कुझु साल पहिरीं हुननि सिंध में सिंधु दरिया ते 5 कैनाल ठाहिया। हाणे उहे सिंध माण्हुनि जे रद्द अमल खां पोइ हुननि सभु रद्द करे वरी जलालपुर कैनाल ठाहियो आहे ऐं उहो वहाए छॾियो आहे। असीं पंजाब खे ॿुधाइणु चाहियूं था जे सिंधु दरिया ते तव्हां इहा मेरियत पंहिंजी न ख़तमु कई ऐं सिंधु दरिया ते कब्ज़ो ख़तमु न कयो त वरी असां बबरलो खे सजाईंदासीं ऐं तव्हांजा रोड रस्ता बंदि करे तव्हांखे सिंधु ते कॾहिं ख़बर न। इमरान ख़ान जे हुकुम जेको आहे असां इहा घुर्दा कयूं आला अख़्तियारनि खां अदलिया खां जेकी प्रिया कुमारी वारो मसइलो आहे, प्रिया कुमारी खे छो नथो आज़ादु कयो वञे? आख़िर उहे अगली सुर एतिरी ताक़तवर आहे छा हुकूमत खां ऐं हिन प्रिया खां जो माना प्रिया कुमारी खे नथो आज़ादु कयो वञे? उन सां गॾोगॾु जेके बि नियाणियूं गुम थी वियूं आहिनि, अगवा कयूं वियूं आहिनि, उन्हनि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। ऐं ॿियो जेको सिंधु दरिया ते जेको धाड़ो हयो थो वञे, ॿीहर सिंधी क़ौम खे ललकारियो थो वञे। इहा तव्हां पंजाब साम्राज्य जी भुल आहे। सिंधी माण्हू कॾहिं बि कोई न अड़ंदो, चाहे भले सिर कटिजी वञनि, पर उन शइ तां न अड़ंदा। जलालपुर कैनाल जेको आहे बंदि कयो वञे, ॿी सूरत में इहे असांजो एहतिजाज जारी सारी